ठुल रिपोर्ट फेयर सुमरोठुल जे ए सेक्शन थाने जी हदों में 5 पुलिस चौकी भरिसां अनाज मंडी में बिजली जी 11,000 वोल्टेज जी तारुनि सां टकराए जण सबबि पेशावर वासी ड्राइवर मुंसिफ पठाण तड़पी फौत थी वियो आहे, जंहिंखे मज़दूरनि मोटरसाइकिल जे फटे ते खणी तालका अस्पताल मुंतक़िल कयो आहे, जॾहिं त मज़दूरनि ड्राइवर मुंसिफ पठाण जे मरते जो इतला वारसनि खे ॾिनो वियो आहे। होॾां वारस लाज जी वसूली लाइ ठुल ॾांहुं अची रहिया आहिनि। न्यू सैदाबाद रिपोर्ट नज़ीर अमन सोलंकी न्यू सैदाबाद प्रेस क्लब में गोड़ जलाल चांडियो जी औरतुनि ऐं मर्दनि जो संदन 20 एकड़ ज़रिए ज़मीन ते ज़बरदस्ती कब्ज़ो करण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। तफ़सील मूजिब न्यू सैदाबाद प्रेस क्लब अंदर न्यू सैदाबाद लॻ गोड़ जलाल चांडियो जी औरतुनि ऐं मर्दनि जे वॾे तादाद इलाइक़े जे हिक बाअसर शख़्सियत जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻवानी कंदे अली गुल चांडियो मीडिया खे ॿुधायो त इंजीनियर मोहम्मद अली ऐं उन जा भाइर असांजे अबाणे ज़रिए ज़मीन दी ओॼाणो तपो खतौरिन में 20 एकड़ आहे, उन ज़रिए ज़मीन ते हथियारबंद साण करे हवाई फायरिंग करण खां पोइ हिरासा करे कब्ज़ो करे वरितो आहे ऐं न्यू सैदाबाद पुलिस संदन साथारी बणिजी असांखे दबाउ ॾियनि, हिरासा पए करनि। हिननि सिंध जे वॾे वज़ीर गवर्नर सिंध IG पुलिस सिंध खां मुतालबो कयो त ज़रिए ज़मीन तां कब्ज़ो ख़तमु कराए ॾिनो वञे ऐं खेनि तहफ़ुज़ ॾियारियो वञे। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर चेयरमैन टाउन कमेटी न्यू सैदाबाद रे सरफराज़ अहमद राहू न्यू सैदाबाद शहर जे मेन नाले जे खाटीअ जो जाइज़ो वरितो। शहरनि सां मिली जुली शहर जी साफ़ सुथराई ऐं तरक़ियाती कमनि बाबति सलाह मशवरा कया विया। उन मौक़े ते चेयरमैन टाउन कमेटी न्यू सैदाबाद सरफराज़ राहू मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अवाम असांखे वोट ॾेई कामयाब करे हिते ऐवान ताईं पहुचायो आहे। हाणे असां ते बि फ़र्ज़ु थो थिए त असां बि अवाम जी ख़िदमत करियूं, उन्हनि जे जाइज़ मसइलनि खे हल करण जी कोशिशि करियूं। हिन चयो त शहर मां गंदगी ख़तमु करे शहर जे माहौल खे बहितर बनायो वेंदो। उन मौक़े ते साणसगढ़ काउंसलर अहलुल्लाह बुघियो, फोकल पर्सन इमदाद, पप्पू ख़ान, मंज़ूर कमरानी, जमादार जानी, रमज़ान मलायन जिन पिण मौजूद हुआ। ठुल रिपोर्ट फेयर सुमरो जमियत उलमा इस्लाम पारां JUI जे बरसात मुतासिरनि लाइ आयल घर जे JUI कारकुननि बजाए मनपसंद माण्हुनि खे ॾियण ख़िलाफ़ ठुल जे रहीमाबाद कॉलोनी जे रहवासियुनि JUI कारकुननि इलाही बख़्श बुरड़ो बारडन मुदस्सर सवेरा मुज़म्मिल रफ़ीक अहमद सायरा बोड़ो समेत प्रेस क्लब अॻियां पहुची सख़्त एहतजाज कंदे इलाही बख़्श बोड़ो साफ़िन खे ॿुधायो आहे त जमियत असां मुतासिर कारकुननि लाइ घर ॾिना, लेकिन जमियत जे ज़िले ऐं तालुके जे अमीर पंहिंजनि मनपसंद माण्हुनि खे घर ॾेई असां कारकुननि खे नज़रअंदाज़ कयो आहे। हिन चयो त असां बरसात मुतासिरनि लाइ आयल राशन पैसा ऐं घर वग़ैरह मनपसंद माण्हुनि खे ॾिना विया आहिनि। हिन JUI सिंध जे क़ाइद मौलाना राशिद मामून सुमरो खां मुतालबो कयो आहे त असां कारकुननि खे घर ॾेई सहायता कई वञे। जोही हक़ न्यूज़ रिपोर्टर अहमद रोदनानी बलोद जोहीअ जे ज़रिए पाणी समेत पंहिंजनि हर जाइज़ लाइ जंग आहे। अॼु जोत तहरीक जोही जे तरफ़ां मज़लूम आबादगरनि सां साथ ॾियण लाइ पुरअज़म जोत जे नौजवाननि समेत सियासी समाजी माण्हुनि खे मां सलाम पेश कयां थो ऐं मुसलसिल जोही ब्रांच में पाणी न पहुचण जे लाइ अॼु छंडण खां जुही ताईं लॉन्ग मार्च करे ज़ालिमनि खे ॿुधाइणु चाहियां पियो। जुही जा नौजवान त कुझु शर्म हया कयो। असां जुही शहर खे काफ़ी सालनि खां हर सहूलियत खां महरूम रखियो वियो, पर हाणे बर्दाश्त न मज़ामत थींदी ऐं आख़िर में नौजवाननि समेत हारी अॻवाननि ऐं सियासी समाजी माण्हुनि जो वक़्त जे निगरान हुकूमत खे अपील कई त ख़ुदा एक्शन खणी असां जोही आबादगारनि खे तदारक करे झिरक लखो ॾिनो झरकाई सीनियर साफ़ी लखा ॾिनो झरकाई झिरक शहर आसपास जे यूसियुनि जे रहवासियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त फेसबुक ते कुझु दोस्त पोस्टूं रखी रहिया आहिनि त यूसी झिरक, यूसी ओंगर, यूसी टंडो, हाफ़िज़ शाह ऐं यूसी सूफ़ शोरो जो फंड हर महीने 50 लख अचे थो, उहो चेयरमैन हड़प कनि था, टके जो बि कमु नथो थिए, मथां वरी साफ़ी सगोरा उन ते लिखनि था, पाण उन्हनि जे पब्लिसिटी करे उन्हनि जूं पोस्टूं रखनि था। सो आउं उन्हनि दोस्तनि खे आगाह कंदुसि त बिल्कुलु तव्हां जूं ॻाल्हियूं कंहिं हद ताईं ठीकु न आहिनि, कमु नथा थियनि, बाक़ी छो नथा थियनि उन्हीअ जे बारे में उन्हनि यूसियुनि जा चेयरमैन ई ॿुधाए सघनि था। बाक़ी रही ॻाल्हि उन्हनि जूं पोस्टूं हलाईंदा आहियूं छो जो उन्हनि प्रोग्रामनि में दावत ॾिनी वेंदी आहे ऐं असां जेको ॾिसंदा आहियूं उहे ई पोस्टूं तस्वीरुनि सां गॾु रखंदा आहियूं, उहो बि कंहिं हिकु पार्टीअ जी न, चाहे PP हुजे, जमात इस्लामी हुजे, तहरीक इंसाफ़ हुजे, जीए सिंध महाज़ हुजे, शहीद भुट्टो जी पार्टी हुजे, मतिलबु सभिनीनि जूं पोस्टूं या ख़बरूं बिना फ़र्क़ जे हलाईंदा आहियूं। जेकॾहिं चेयरमैननि जे ख़िलाफ़ु कंहिं पार्टी या तंज़ीम या रहवासी को प्रोग्राम रखियो ऐं जेको उन्हनि जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा, इंशाअल्लाह उन्हनि जूं बि पोस्टूं ऐं ख़बरूं बाक़ाइदा हलाईंदासीं। महिरबानी करे साफ़िन जे ख़िलाफ़ु लिखण खां बहितर आहे तव्हां अचो हक़ सच ऐं ॻाल्हि करियो। असां साफ़ी तव्हां सां गॾु आहियूं, पोइ भले अॻियां कहिड़ो बि ॾाढो मुड़ुसु छो न हुजे। बाक़ी जेकॾहिं हिन पोस्ट रखण सां कंहिंजी दिलि आज़ारी थी हुजे त माफ़ु कजो, छो जो लिखणु असांजो कमु आहे, इंशाअल्लाह लिखंदा रहंदासीं। दादू मावा खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ MD मुनीर लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़
मेहर यूसी चारू में मरहूम रईस रोशन अली बुघियो जी ख़ैरात जे मानी जो प्रोग्राम ॻोठ चारू में रखियो वियो। रईस रोशन अली बुघियो जे फर्ज़ंद रईस अफ़ज़ल ख़ान बुघियो खे बिरादरीअ जी पग ॿधाई वई। चीफ सरदार नज़ीर अहमद ख़ान बुघियो गजानीअ में पहुचण ते शानदार इस्तक़बाल करे पिंडाल में वठी आया। पग जी तक़रीब जी शुरूआत अलामा मुजाहिद हुसैन चांडियो क़ुरान पाक जी तिलावत सां कई ऐं आयल महिमाननि में बुघिया बिरादरीअ जो चीफ सरदार नज़ीर अहमद बुघियो, सरदारज़ादा महमद अली बुघियो, सरदारज़ादा गुलाम मुर्तज़ा बुघियो, अकबर ख़ान बुघियो, सरदार न्याज़ अहमद जावरी, सरदार अहमद ख़ान अबू ख़ान भट्ट, तमनदार सदाम हुसैन चांडियो, सरदारज़ादा वक़ार ख़ान जावरी, सरदारज़ादा आशर ख़ान जावरी, रईस सरमद बुघियो, एसएचओ नेक महमद खोसो ऐं ॿियनि पग खे वर ॾिना। तक़रीब में आयल महिमान चीफ सरदार नज़ीर अहमद बुघियो खे पटको पारायो वियो ऐं ॿियनि महिमाननि खे टोपियुनि ऐं अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया। तक़रीब में सिंध प्रेस क्लब मेहर जो साबिक़ा चेयरमैन MD मुनीर लाशारी, सरपरस्त आला परवेज़ अली हालू, मोहम्मद इब्राहिम चांडियो, लेखक मुख्तियार अली सिंधी, मुजाहिद अली गोरड़, अलामा मुजाहिद हुसैन चांडियो, सदर शिया उलमा काउंसिल ज़िला दादू, नायब सदर नवीद अली हालू, वडेरो रजीब अली बुघियो, महबूब अली बुघियो, यार मोहम्मद बुघियो, तनवीर बुघियो, अली मर्दान बुघियो ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते ॻोठ जे माण्हुनि शिरकत कई। आख़िर में दुआए ख़ैर घुरी वई। आयल महिमाननि खे मानी खाराई वई। अटियारी मां खे ख़बर ॾींदा हलूं। अज़ीज़ गुल खैबर जी रिपोर्ट मुताबिक़ विदिशा में पंवर बिरादरीअ जे माण्हुनि पारां पुलिस जी मुबैना ज़ियादतुनि ऐं नौजवान जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पंवर बिरादरी जे शहज़ाद अली, नवीद अली, फरमान अली पंवर, अब्दुल रज़ाक पंवर, अली हसन, फैज़ान अली पंवर ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन पारां शाह लतीफ़ प्रेस क्लब भिच्छा आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे पुलिस ते तशद्दुद जो इल्ज़ाम लॻायो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त पुलिस नौजवान अज़ीम उर्फ़ गुड्डू पंवर खे बिला जवाज़ गिरफ़्तार करे तशद्दुद जो निशानो बणायो आहे। नौजवान अज़ीम उर्फ़ गुड्डू पंवर शहर में मुसाफ़िर ख़ानो हलाए पंहिंजो गुज़र सफ़र करे थो। पुलिस SHO जावेद हयात पंवर, अलकारन सजाद अली, गुलशेर अलवरायो ख़ासकेली ऐं ॿियनि बिला जवाज़ मुसाफ़िर ख़ाने ते चढ़ाई करे रिश्वत घुरी न ॾियण ते गिरफ़्तार करे तशद्दुद जो निशानो बणायो ऐं केस बि दाख़िल कयो वियो आहे। असांजो मुतालबो आहे त IG सिंध DIG हैदराबाद नोटिस वठी कूड़ो केस ख़त्म कयो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। सांगड़ मां खे ख़बर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ गुलाम कादिर कहेरी जी रिपोर्ट मुताबिक़ असिस्टेंट कमिश्नर सांगड़ जो ट्रांसपोर्टनि ख़िलाफ़ क्रैकडाउन, वधीक किरायो वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई। फ़ैद एजाज़ असिस्टेंट कमिश्नर सांगड़ शहर जे मुख़्तलिफ़ बसनि जे अॾनि सांगड़ हैदराबाद रोड, सांगड़ नवाबशाह, सांगड़ मीरपुर ख़ासि रोड, गुजरी आॾो वधीक किरायो वसूल कयल किरायो मुसाफ़िरनि खे वापसि करायो ऐं मौक़े ते वधीक किरायो वठंदड़ बसनि ऐं वैगननि वारनि खे पिणु ॾंड विधो वियो। मौक़े ते वसूल कयो वियो। किराए वारी लिस्ट बसनि ऐं वैननि खे ॾिनी वई। मुसाफ़िरनि में ख़ुशीअ जी लहर, बहितरीन कम जी साराह पिणु कंदा रहिया। वधीक मुसाफ़िरनि जो चवणु हो त रोज़ाने जे बुनियाद ते चेकिंग कई वञे जीअं किराए में वाज़े कमी अची सघे ऐं आम माण्हुनि खे रिलीफ मिली सघे। ठुल मां खे ख़बर ॾींदा हलूं। फैज़ सूमिरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठुल जे A सेक्शन थाणे जे हद तालका अस्पताल मोहल्ले जो रहवासी 30 साला नौजवान पोरत बाबल ख़ान पुट अब्दुल नबी खोसो घर जी बिजली ठाहींदे करंट लॻण सबबि बेहोश थी वियो। वारसनि नौजवान खे बेहोशी जी हालत में मक़ामी अस्पताल में ॾिनो वियो, जिते नौजवान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे तड़पी फ़ौत थी वई। अहिड़े फ़ौत थियण जी तस्दीक डॉक्टर कई आहे। लाश खे एम्बुलेंस ज़रिए घर पहुचायो वियो। लाश घर पहुचाइण ते पीरसन वालद खे बेहोशी जा दौरा पइजी विया। घर भातियुनि ऐं अज़ीज़ माइटनि में कोराम मतल, मोहल्ले में सोग वारो माहौल शायल आहे। मटियारी रिपोर्ट अज़ीज़ गुल खैबर हाला मां मुस्लिम लीग नून जे अॻवान मियां नवाज़ शरीफ़ जे मुल्क अमन जे मौक़े ते बशीर अहमद मेमण जे सॾ ते माशाअल्लाह हाउस हाला मां नसीर अहमद मेमण जी अॻवानी में सवें कारकुननि, मोटरसाइकिलनि, कारनि, वैननि, डाटसननि, ट्रैक्टरनि जे वॾे जुलूस जी शक्ल में शहदादपुर रेलवे स्टेशन ॾांहुं रवानो थी वियो, जेको शहदादपुर मां रेल जो सफ़र शुरू करे लाहौर रवाना थी विया, जिते मुस्लिम लीग नून जे अॻवान मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जे इस्तक़बाल में शिरकत कंदा, जॾहिं त हाला में माशाअल्लाह हाउस खे मुस्लिम लीग नून जे झंडनि ऐं रंग बिरंगी झंडनि सां सींगारियो वियो।
खैबर रिपोर्ट अजीज़ गुल खैबर SSP मटियारी नूरुल्लाह करीम जी सख्त हिदायतन ते SHO सेखाट अब्दुल लतीफ़ मामण जी अगवानी में सेखाट पुलिस की दबंग कार्रवाई मंशियात समेत एक मंशियात फरोश गिरफ्तार सेखाट पुलिस ASI अब्दुल गफूर सैतो जी अगवानी में गश्त करे रही हुई त खेस खुफिया इतला मिलो जैसे पुलिस मुकीम शाह कब्रिस्तान जी मेहू माशी लिंक रोड ते कामयाब कार्रवाई करे एक मंशियात फरोश गुलाम अली वल्द मौला बख्श खोसो के 18 अदद शराब जी बोतुन समेत गिरफ्तार करे वरतो जेको मीहू माशी जे गोड निम खोसे जो रहंदड़ है पुलिस जी चवण मूजिब मंशियात फरोश गुलाम अली खोसो मंशियात जो कारोबार कंदो आहे ऐं पाण खुद मंशियात वापराईंदो आहे मंशियात फरोश के सेखाट थाणे ते पुलिस सरपरस्ती में गुनाह नंबर 21/2023 तहत केस दाख़िल कियो वियो आहे। सकरन रिपोर्ट काज़ी अली रज़ा सनाई ज़िला काउंसिल शहीद बनज़राबाद के मेंबर ऐं इंडस पब्लिक सोशल फॉर्म के ज़िले जनरल सेक्रेटरी नवीद वली कीरियो पारां सकरन प्रेस क्लब के आज़ियानो ॾिनो वियो जंहिंमें समूरनि मेंबरनि केसनि जी सकाफ़त मूजिब अजरकूं ओढायूं वयूं। उन मौक़े ते नवीद वली कीरियो ॻाल्हाईंदे चयो त जॾहिं खां होश संभालियो आहे तॾहिं खां सकरन प्रेस क्लब खे हमेशह मुहतरिक ॾिठो आहे। सहाफ़त सां गॾोगॾु तालीम ऐं सिहत जी बहितरी लाइ कोशिशूं वठण समेत समाजी कमनि में हिसो ॻंढण संदन मुस्बत किरदार आहे। हिन चयो त असां सकरन प्रेस क्लब खे तरबियत गाह बि सम्झंदा आहियूं जिते नौजवान साफ़िन के शिफ़ाफ़ सहाफ़त ऐं सहाफ़त के ख़िदमत समझी करण जो दर्स ॾिनो वेंदो आहे। मूं बि कुझु वक़्तु सहाफ़त कई तॾहिं प्रेस क्लब के वेझो रहियसि त परखण जो मौक़ो मिलियो। सकरन प्रेस क्लब जे सदर काज़ी जावेद सनाई रज़ा मोहम्मद सियाल गुलाम हैदर सोलंगी ऐं गुल मोहम्मद कीरियो अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त असीं शुक्रगुज़ार आहियूं नवीद वली कीरियो जा जंहिं आजियाणो ॾेई इज़तूं बख़्शियूं आहिनि। हिननि चयो त सकरन प्रेस क्लब जी पूरी सिंध में अलॻि सुञाणप रही आहे ऐं हीउ इदारो हमेशह मज़लूमनि ग़रीबनि ऐं बेपोस माण्हुनि जो भरजलो रहियो आहे जॾहिं त समाजी ऐं फलाही कमनि में पिण अॻियनि सुफ़नि में नज़र ईंदो आहे। वक़्त अचण ते मज़ामती किरदार अदा करण बि कॾहिं पोइ ते न हटियो आहे। आजियाणे में काज़ी परवेज़ सनाई राजकुमार रोड अदनान ख़ानज़ादा ज़ीशान सुमरो मंसूर लगारी अब्दुल्ला मक्सी गुल मोहम्मद कीरियो सज्जाद बक्सी मोहम्मद रमज़ान मक्सी गुलाम नबी मला अब्दुल गनी मक्सी गुलाम रसूल कीरियो एहसन भट्टी पिण शरीक हुआ। उन खां अॻु नादिर अली कीरियो ऐं अमीर बख्श कीरियो पारां आयल महिमाननि जो आदर भाउ कयो वियो। झंडोमरी मां ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयो पिया प्यारो लुंड थाणे जे हद वारे ॻोठ गुलाम सेंध लुंड जो रवासी कराची में रोड हादसे में फौत थी वियो। झंडोमरी मां ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां शेयर कयो पिया प्यारो लुंड थाणे जे हद वारे ॻोठ गुलाम सेंध लुंड जो रवासी कराची में रोड हादसे में फौत थी वियो। ॻोठ गुलाम सेंध लुंड जो रवासी मोहम्मद अयूब उर्फ भुटो लुंड कराची में TLP सिक्योरिटी गार्ड जी नौकरी कंदो हो। मोहम्मद अयूब लुंड ड्यूटी तां वापसि क्वार्टर ॾांहुं अची रहियो हो त रोड क्रॉस कंदे हादसो पेश आयो जंहिं सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मनि जी सट नसंदे दमदणी हवाले करे छॾियो। फौती जो माड़ो संदसि ॻोठ गुलाम सेंध लुंड आंदो वञी पियो। शिकारपुर रिपोर्टर रियाज अली मीरानी सूबाई नायब नाजिम मोहम्मद अकरम सैद शिकारपुर पहुंची अमीर जमात अहले सुन्नत पाकिस्तान ज़िले सदर शिकारपुर अब्दुल हफीज़ मुग़ल जे भाउ मोहम्मद यूनिस मुग़ल जी फौतगी जी ताज़ियत बाद में मदरसा अनवर मुस्तफ़ा नक्शबंदिया पहुंची प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त जमियत अहले सुन्नत पाकिस्तान जो सियासत सां को बि वास्तो न आहे। हिन फ़क़ीरनि मोहब्बतनि सैदनि जी जमात आहे जंहिंजो मरकज़ी अमीर जिगर गोशा सैदी व मुर्शिदी प्रोफेसर सैद मदरसा काज़मी शाह साहब मुल्तान दुनिया के पैगाम ॾियणु चाहियां थो त साला साल ज़ुल्म थींदो थो अचे पर एतिरो ज़ुल्म कॾहिं न आहे थियो जेको हिन वक़्तु फ़लस्तीन ते थी रहियो आहे। फ़लस्तीननि जी ताज़ा सूरत हाल सभिनी मुसलमान मुल्कनि जे साम्हूं आहे। बेगुनाह मौसूम फ़लस्तीननि खे शहीद कयो वञे पियो। दुनिया वारनि खे ख़ासि करे मुसलमान उम्मा खे वाज़िह पैगाम ॾियणु चाहियूं था त फ़लस्तीन ऐं मुसलमाननि जो क़त्ल आम रोकियो वञे। मुसलमान उम्मा खे खपे त वो IC जो इजलास घुराए फ़लस्तीन जी आज़ादी जो को रस्तो कढे। वधीक चयो त अॼु को इजलास बैतुल मुक़द्दस जी आज़ादी लाइ मस्जिद अक्सा लाइ असीं दुआ गो आहियूं ऐं असां इसराइल ऐं उन जे हवारिन बिलख़ुसूस अमरीका जी हिमायत में थींदड़ फ़लस्तीन ते थींदड़ ज़ुल्म जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं ॿियनि अक़वामी सतह ते अक़वाम मुतहिदा क़ानून जो नाजाइज़ इस्तेमालु कयो पियो वञे। फ़लस्तीन जे बेगुनाह शहरनि मथां बम पिया किराया वञनि जंहिंसां वॾी तबाही थी रही आहे। 48 मुस्लिम मुल्कनि जूं फ़ौज तयार थी शिकारपुर जे साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त हिन वक़्तु पाकिस्तान में महांगाई उरूज ते आहे पर निगरान हुकूमत आहिस्ता आहिस्ता महांगाई ते कंट्रोल करे रही आहे। शिकारपुर जे अमन अमान जी सूरत हाल ते चयो त मां 3 सालनि खां पोइ शिकारपुर आयो आहियां। बाक़ी इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट ते शिकारपुर जे हालात खां वाक़िफ़ थींदा रहंदा आहियूं। जोही सिंध आई न्यूज़ अवामी पोरियत तहरीक तरफ़ां जुहीअ में ज़रिए ऐं पीअण जे पाणी जी खोट बदअमनी ऐं बोर दौरान तबाह थियल घरनि जुही काशे जे टुटल रस्तनि जी तामीरात ऐं ॿियनि बुनियादी सहूलियतुनि लाइ 22 अक्टूबर ते ऐलानियल पियादल एहतजाजी मार्च में 20 खां वधीक सियासी समाजी मज़हबी अदबी वकीलनि मुख़्तलिफ़ फ़िक्र सां वाबस्ता सुञाण धुरिन आबादगार इतिहाद SUP
टीपी जिसकम पीपी शहीद भुट्टो मजहबी जमात TLP PTI जोत तहरीक छंडण मोरी खां जुही जे तारीख़ में पहिरियों भेरो हज़ारें औरतुनि नारियुनि मर्द जवान बुढ़नि ॿारनि शागिर्दनि गॾिजी अवामी पोरियत तहरीक जे मरकज़ी सदर JN खोसो मरकज़ी अॻवान मारवी पली जो मरकज़ी अॻवान ग़ुलाम रसूल लगारी संजर ख़ान ब्रह्माणी अदी मुख्तियार बेगम आबादगार अॻवान इमाम अली रुस्तमानी मेहर गाॾही झंडो ख़ान लगारी SUP जे सदर कामरेड ग़ुलाम कादिर लगारी PTI जे अॻवान इमदाद ख़ान लगारी सावण बबर सराई अकबर पंवर STP अॻवान यूनिस सोलंगी जोत तहरीक जे वसीम आशिक सुमरो TLP जे ज़िले अमीर मौलाना ग़ुलाम मुस्तफ़ा लाशारी पीपी शहीद भुट्टो जे M हाशिम खोसो वकार मस्तोई शाइर खलील आरिफ सुमरो अब्दुल हफ़ीज़ लगारी ऐं ॿियनि जी अॻवानी में छंडण मोरी खां एहतजाजी पैदल मार्च कंदे करप्शन कंदड़ ख़िलाफ़ उभ ॾारींदड़ नारा हंया विया। शाहपुर जहानिया रिपोर्ट फ़कीर हक नवाज कलंदरी मुसलमानों के कत्ले जुल्म व बर्बरियत और नाइंसाफ़ी के खिलाफ अलनूर शुगर मिल से मुफ्ती आबिद हुसैन आरई कारी एहसान आरई कुर्बान अली डायरी हुसैन बख्श झटियाल अजीज़ चन्ना बहादुर कोराई की क़ियादत में सैकड़ों अफराद ने एहतजाजी मुजाहरा किया। शाहपुर जहानिया में फ़लस्तीन हाथों में बैनर्स प्ले कार्ड्स और झंडे उठाए इसराइल के खिलाफ नारे लगाते हुए प्रेस क्लब पहुंचे, जहां कारी मुमताज़ बुर्दी मौलवी बशीर आरई मौलवी नसीम हाफिज़ गुलाम मुर्जा और दीगर ने कहा कि इसराइल के खिलाफ नारे लगे फ़लस्तीन में बेगुनाह मुसलमानों का खून बहाया जा रहा है, जिसका आलमी बिरादरी ने नोटिस लेते हुए फ़लस्तीन से कत्ले आम बंद करने और इसराइल के खिलाफ कार्रवाई का मुतालबा किया है। नफीस नगर बरसा गोठाणे जो एहतजाज ख़बर मूजिब नफीस नगर बरसा दाया अकोटा तालके झडे में रहंदड़ गोठाणे मोहम्मद हसन मेहरा पोटो नफीस नगर प्रेस क्लब ते एहतजाज कंदे ऐं इल्ज़ाम हणंदे ॿुधाया त मूं नसीर अहमद वल्द नबी अमन खोसो खां कुछ महीना अॻु 12 एकड़ ज़रिए ज़मीन ख़रीद कई हुई, जंहिंजा पैसा 4 शाहिदनि जे रूबरू बि ॾेई छॾिया आहिनि ऐं रजिस्ट्री पिणु कराए छॾी आहे ऐं हाणे मुंहिंजा 30 लख रुपयनि जा चेक वटसि पियल आहिनि। हिकु चेक MCB बैंक इस्लाम कोट जंहिंमें नंबर 1714916660 आहे ऐं ॿियो चेक मुंहिंजे भाउ जे नाले नेशनल बैंक मिठीअ जो आहे जंहिं नंबर 80058527 आहे। चेक जेकी मूंखे वापसि नथा ॾिना वञनि। हाणे नसीर अहमद खोसो फ़ोन करे मूंखे ब्लैकमेल करण जी कोशिशि करे 5 लख घुरी रहियो आहे। होॾां इल्ज़ाम हटायल नसीर अहमद खोसो राब्तो करण ते ॿुधायो त ॼाणल हमरा असां खां ज़मीन वाक़ई ख़रीद कई हुई, मगर असांजा 5 लख रुपया बकाया अञा ताईं रहियल आहिनि। मूं इलाइक़े जे मोज़िज़ माण्हुनि जे चवण ते हिन खे ज़मीन जो खातो ॾिनो। हाणे जॾहिं पैसा ॾियण जो टाइम आयो आहे त ही कूड़ा इल्ज़ाम हणी रहियो आहे। ऐवान साफ़त सूमार समय जो मीरपुर ख़ासि SSP मीरपुर ख़ास अदील मेमण पारां ऐवान साफ़त पहुची ऐवान साफ़त जे सीनियर साफ़ी सां मुलाक़ात कई। उन मौक़े ते ऐवान साफ़त जे सरवहाण सीनियर साफ़ी हाशिम शहर SSP मीरपुर ख़ास जे आजिया कई। ऐवान साफ़त जे सदर फज़ल शहर पारां महिमान ख़ास SSP के अजरक जो तोहफ़ो पेश कियो ऐं सीनियर साफ़ी फलक शहर SSP अदील मेमण के सिंधी सक़ाफ़ती टोपी जो तोहफ़ो पेश कियो। उन मौक़े ते ऐवान साफ़त जे साफ़िन वॾी तादाद में शिरकत कई, जंहिंमें अज़हर चंडड़ यूनिस चांडियो समेत ॿिया मौजूदु हुआ। उन मौक़े ते SSP मीरपुर ख़ास अदील मेमण खां सवाल कयो त बग़ैर प्रोटोकॉल जे अवां मीरपुर ख़ास शहर जे मुख़्तलिफ़ थाणनि ते अचानक दबक एंट्री लॻाई आहे। माज़ी में कंहिं बि SSP अहिड़ी तरह अचानक थाणनि ते न विया आहिनि। SSP चयो त अवामी शिकायतुनि थाणनि में फ़रियादनि खे तकिड़ो इंसाफ़ न मिलण समेत केतिरनि ई शिकायतुनि जो नोटिस वठंदे थाणे ते पहुची तानियात पुलिस अमले खे तंबी कई आहे त थाणनि में इंसाफ़ घुरण लाइ ईंदड़ दरख़्वास्त गुज़ार फ़रियादियुनि खे दरबदर न कयो वञे, फौरी तौर उन्हनि जा मसइला हल करे ॾिना वञनि। हिन चयो त गिफ़लत कंदड़ गैर ज़िम्मेवार मंशियात समेत ॿियनि कंहिं बि जराइम में मुलविस पुलिस एहलकारनि खे बख़्श न कयो वेंदो। हिन चयो त मंशियात जे ख़ात्मे जराइम में मुलविस ॾोहारियुनि जो घेरो तंग करे मीरपुर ख़ास शहर में अमन अमान जी फ़िज़ा खे क़ाइमु करण लाइ कोशिशूं जारी आहिनि, जंहिंमें सहाफ़ी बिरादरी, वकील बिरादरी, सिविल सोसाइटी, कारोबारी तबिको, शहरी अवाम पुलिस जो साथ ॾियनि। प्रियालो रिपोर्ट मोहम्मद उमर भुट्टो प्रियालो प्रीमियर लीग सीज़न 1 जी क्रिकेट लीग टूर्नामेंट मुनक़द कई वई। हिन लीग में ज़िले ख़ैरपुर जे मशहूर रांदीगरनि ऐं पीर ॻोठ वॾा माशियो कोट मीर मोहम्मद अल्लाह भुट्टा प्रियालो गाड़ी मोरी शालधाणी ऐं बबड़लो जे क्रिकेट रांदीगरनि ऐं शौक़ीननि हिसो वरितो। प्रियालो प्रीमियर लीग में 6 शामिल टीमूं। प्रियालो प्रीमियर लीग सीज़न 1 जो 8 मैच प्रियालो अल मखदूम ऐं प्रियालो सक्सर जे विच में थियो। अल मखदूम प्रियालो पहिरियां बैटिंग कंदे मुख़ालिफ़ टीम खे मुक़ररा 10 ओवरनि 178 रन्सुनि जो हदफ़ ॾिनो। जवाब में प्रियालो सिक्सर जी टीम सिर्फ़ 100 रन्सूं ठाहे ऑल आउट थी वई। प्रियालो प्रीमियर लीग सीज़न 1 जो मैन ऑफ द मैच मुबशिर अबड़ो हो। हिन लीग में तेज़ तरीन 102 रन्स करण ते अल मखदूम प्रियालो टीम जे कैप्टन उबैदुल्ला अब्बासी जे तरफ़ खां 1000 रुपया कैश इनाम ॾिनो ऐं ऑर्गेनाइज़र जे तरफ़ां सफ़ीउल्लाह बलोच 500 रुपया इनाम ॾिनो।
ठुल रिपोर्ट फेयर सुमरो जमीतुल उलमा इस्लाम जो सिंध अमन मार्च मौलाना राशिद महमूद सुमरो जी अगवाणी में ठुल पहुचण ते संदन गुलन जी वर्खा करे अजरक ऐं टोपियो पारां शानदार इस्तक़बाल कियो वियो। रहबर चौक ते शेद हाफिज़ मौज़म नूनारी जी लॻल धरणे में शरीक थी वारसन सैदात नूनारी मोहम्मद रहीम नूनारी सां ताज़ियत कई हुकूमत खां शहीद मौज़म नूनारी जी कातिलनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कियो आहे। जॾहिं त काफ़िले में JUI जे हज़ारे कारकुननि समेत मुख़्तलिफ़ मुक्तबा फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि ऐं समेत शहरिन जलसे में शिरकत कई। जलसे खे ख़िताब कंदे मौलाना राशिद ख़ालिद महमूद सुमरो चयो त हीउ क़ाफ़िलो सिंध जे तारीख़ में लिखियो वेंदो, जॾहिं त सिंध अमन मार्च सूबे जे हर ज़िले ऐं तालुक़े में वेंदी कराची ताईं रैली कढी वेंदी। हिन चयो त ईंदड़ इलेक्शन में हर हिक तक ते मज़बूत बीहारिया वेंदा। हिन चयो त ठुल JPS तक तां मां इलेक्शन वड़ंदुसि। हिन चयो त हीउ मार्च गुज़िरियल 15 सालनि जी बदतरीन गवर्नेंस खे बेनिकाब कंदो। हिन चयो त सिंध में अमन अमान जी सूरत हाल जी ज़िम्मेवार गुज़िरियल हुकुमरान आहे। सिंध में किथे बि अमन कोन्हे, बदअमनी ख़िलाफ़ मैदान ते निकिता आहियूं, पंहिंजनि हक़नि जी हासिलाइत जे लाइ मुतहरिक थी विया आहिनि। हाणे सिंध वासी हर सूरत में पंहिंजा हक़ वठी रहंदा ऐं 40 सालनि खां वठी सिंध खे ॿिन्ही हथनि सां लुटींदड़नि जो एहतिसाब थींदो। सिंध वासी पंहिंजी जिदोजहद ऐं महिनत सां सियासी तब्दीली आणे सिंध खे खुशहाल बणाईंदा। उन मौक़े ते साईं अब्दुल कईम हाले जी हुई, मरकज़ी सालार अब्दुल रज़ाक आबिद लाखो, साईं उबिदुल्ला हाली जी हुई, असलम गोरी, सैयद शाह महमूद शाह, ज़िला अमीर डॉक्टर AG अंसारी, सैयद मुज़म्मिल शाह, जनरल सेक्रेटरी सैयद अब्दुल बासित शाह, मौलाना फिदा हुसैन डोल, मौलाना ताज मोहम्मद भट्टी, कारी इनायतुल्लाह मेर ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। मटियारी रिपोर्ट गुलाम फारूक शाह फ़लस्तीन सां इज़हार यकजहती ऐं इसराइल जे जारियत ख़िलाफ़ सिंध तरक्की पसंद पार्टी पलीजाणी ज़िले मटियारी ऐं सोशल एक्शन कमेटी पलीजाणी पारां स्टेशन पलीजाणी में फ़लस्तीन जे हक़ में मुज़ाहिरो। वॾी तादाद में माण्हुनि जी शिरकत। स्टेशन पलीजाणी में फ़लस्तीन जी हिमायत में मुज़ाहिरो। इसराइल मुर्दाबाद जा नारा। मुज़ाहिरीन जो चवणु हो त ग़ज़ा ते इसराइल पंहिंजो ज़ुल्म बंदि करे उन्हीअ में अक़वाम मुतहिदा खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे। मुसलमाननि ते ज़ुल्म बंदि करियो। दुनिया में किथे इहो क़ानून कोन्हे त अस्पताल ऐं मस्जिदनि में घर ते हमिलो कयो वञे, पर इसराइल पंहिंजियूं अखियूं बंदि करे फ़लस्तीन जे किरदार कशी करे रहियो आहे। उन्हीअ मौक़े ते अॻवाननि सख़्त नारेबाज़ी कई। रिपोर्ट फ़हीम अली जट असिस्टेंट कमिश्नर मातली सैयद नूर हुसैन म्यूनिसिपल इंतज़ामिया सां गॾु शहर जे मेन रोडनि जो दौरो कयो ऐं हद दख़लियूं हटाइण ऐं रोड खे वेकिरो रखण लाइ खयल क़दमनि जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते चीफ म्यूनिसिपल ऑफिसर देवान ऐं चीफ ऑफिसर अतीक काइम खाने बि साणुसि गॾु हुआ। उन मौक़े ते इंक्रोचमेंट टीम जे अहसान समो सां गॾु शाहिद राजपूत एम्प्लॉइज़ यूनियन जे सदर चांडियो ऐं ॿिया कारकुन पिणु मौजूदु हुआ। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे असिस्टेंट कमिश्नर चयो त मातले शहर खे बदीन जो मिसाली शहर बणाइण लाइ ज़िले ऐं शहरनि जे उहा बि ज़िम्मेवारी आहे त उन हिकमत अमली ते अमल करियूं जेका मक़ामी क़ियादत ऐं म्यूनिसिपल इंतज़ामिया जे सहकार सां तयारु कई वई आहे त जीअं रोडनि खे हद दख़लनि खां महफ़ूज़ बणाए सघिजे। हिन चयो त उन हिकमत अमली में उन ॻाल्हि जो बि ख़्यालु रखियो वियो त न वापारी बिरादरी परेशान आहे, न ई कंहिं ट्रांसपोर्टर जो रोज़गार मुतासिर थियो आहे। हिन चयो त कंहिंखे बि मुक़ररु हदनि खां वधीक वञणु न ॾिनो वेंदो। असिस्टेंट कमिश्नर चयो त जेकी क़दम खयां विया आहिनि उन ते अमल कयो वेंदो। आगाही मुहिम हलाई पई वञे। उन जे बावजूदि जेकॾहिं को माण्हू हद दख़लियूं या पियादलनि जे रस्तनि में रुकावट विझण जी कोशिशि कंदो त उन ते सख़्तु ॾंड विधो वेंदो।